दोस्तों हीअ कहाणी हिकु ठग छोरे जी आहे। ठग हरामी ठगनि जो बि ठग हुजे। हाणे कंहिं इलाइक़े में ठग ज़ाल मुड़ुस रहंदा हुआ। ठगी त अहिड़ी करे वेंदा हुआ जो 5 ॾींहं 10 ॾींहं पिया खाईंदा हुआ। तो हाणे हिकु चकर उहो ठग वियो मरी। ठग जी रही ज़ाल, उनखे थी उमेदगारी थियो पेट। हाणे 9 महीना 10 महीना छोरे खे माई ॼणियो। माई बि ठग जी ज़ाल ठग हुजे। सा माई चवणु लॻी त मुंहिंजे छोरे खे आऊं ठगी खां पासे ते रखंदसि। ठगियूं करे करे हिन वारो पीउ छा ठाही ऐं हीअ वरी ठगियूं कंदो। छोकिरो अॼु न सुभाणे नेठि अची वॾो थियो, नौजवान थियो। कमाई धंधो त हुन खां थी न, ईअं ई रुलंदो पिनंदो वते माउ हितां हुतां हिनखे खाराए। छोरो चवणु लॻो पंहिंजी माउ खे त अमां ॾे ख़बर मारो अबो जी कहिड़ो कमु कंदो। ची पिणे को बि कमु कोन कंदो। ची न खणी पोइ बि ॿुधा त सही, मूंखे ख़बर त पए। ची तुंहिंजो अबो इहो ॿनी ॿारे जो कमु कंदो, हारी हो। ची हा छोरो कमु न करे। 4 माण्हू हितां हुतां हिनखे चवणु लॻा छोकिरे खे त ॻाल्हि ॿुध, मड़ी तुंहिंजी हिते हुते, तोखे पिनियो सिनियो पई खाराए, तूं हेॾो वॾो थियो ऐं नौजवान थियो ऐं कमाई छो नथो। त हिते ॿियो हमरा चवणु लॻो, जेके टे 4 मां चवणु लॻा त हीउ कहिड़ो धंधो कंदो। ची छो? ची हीउ धंधो कयो। ची हिन वारे पीउ सॼी उमिरि कई ठगी, ऐं ठगी करे करे माण्हुनि जा कम लाथी, ऐं हिन खां वरी धंधो थींदो। हीउ बि पीउ ते वेंदो कंदो ठगियूं माण्हुनि सां। अबा हिन छोकिरे खे इहा ख़बर पई त पीउ मुंहिंजो ठगी कंदो। हीउ आयो पंहिंजी माणस ना अमां ॾांहुं। चई अमां ॾे ख़बर, मुंहिंजो अबो छा कंदो, सची सची ॿुधा। माई चयो हाणे छोरे खे खणी सची ॿुधायां। चई अबा ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो अबो कंदो हो ठगी। ठगी करे वेंदो जो असीं हिकिड़ी अहिड़ी ठगी करे 10-15 ॾींहं असीं खाईंदा हुआसीं। चई हा, चई अहिड़ी ठगी कंदो बाबो। चई हा अहिड़ी ठगी कंदो। अबा हीउ चवणु लॻो पंहिंजी माउ खे त अमां पोइ अबो ठगी कंदो त पोइ आउं बि ठगी कंदसि। माउ चवणु लॻी त अबा तुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। पीउ तुंहिंजो पीउ हूंदो हो, ठगी कंदो हो जो असीं 10-15 ॾींहं खाईंदा हुआसीं। बाक़ी तोखां ठगी कोन थींदी, छॾ इन खे। छोरो चवणु लॻो त न मां, मूंखे 50 रुपया ॾे, आउं बि वञा थो ठगी करणु। मां चवणु लॻी त अबा हाणे ज़िद जी कयो थी, पर 50 रुपया मूं वटि आहे कोन। ची न 50 रुपया मूंखे किथां आणे ॾे, पैसे खां सवाइ कमु कीअं हलंदो। हाणे उन टाइम ते पैसा बि माना 50 रुपया बि वॾी ॻाल्हि हूंदी हुई। हाणे उन टाइम ते कागरनि वारा पैसा त हूंदा कोन हुआ, हूंदा हुआ इहे सिक्का वग़ैरह, 4 आना 8 आना पैसा, माना इहे हूंदा हुआ। छोरो चवणु लॻो माउ खे त मां 50 रुपया मूंखे ॾे। माउ चवणु लॻी त हाणे 50 मूं वटि आहे कोन, तूं सबर कर, किथां बंदोबस्तु करे अचां। छोरो रहियो घर, माउ निकिती हवा। हाणे आई हिकु सोनारे वटि। सोनारे चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, आऊं हिकु सौदागर जी ज़ाल आहियां, हिते ई वेठी आहियां। चई हाओ। चई मिल्कियत तमामु जाम आहे, हिकु पेती में आहे, पर पेती खे लॻो पियो आहे तालो। चई हा। चई हाणे मूंखे कुझु पैसा ॾे, 100 रुपया, हू पेती भले तूं खणाए तो वटि रख, ऐं अमानत हुजे तो वटि मुंहिंजी। पोइ जेॾी महिल मुंहिंजो मुड़ुसु सौदागर आयो ऐं पोइ तोखे आऊं 100 रुपया ॾेई ऐं पेती आऊं खणी वेंदसि, उन में असांजी मिल्कियत पयल आहे। सोनार जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, सोनार चवणु लॻो त चलो ठीकु है, 4 हमरा गॾु मोकिलियां थो, उनखे पेती तूं ॾिजां, 100 रुपया खणी वञ। सोनारे अबा 100 रुपया उन माई खे ॾिनूं। माई उहा 100 रुपया खणी सिधो घर आई। छा कई, पेती न पई, उन पेती में ॾाढा पथर वग़ैरह हणी तालो हणी छॾी। हाणे साईं मुंहिंजा सोनारे जॾहिं 4 माण्हू मोकिलिया, आया पेती खण। माई पेती ने खणाए ऐं ॾिनी। सोनारो चवणु लॻो त वाह जो कमु थी वियो। माई चरी रन, इहा पेती आऊं फॿाए वेंदसि। 100 रुपया आयो हुनखे, पेती में मिल्कियत तमामु जाम, फॿाए वेंदसि आऊं। 4 हमरा असीं सोनारे वारा पेती खणी ठक कयूं अची न सोनारे वटि। सोनारो अबा छा पेती खे खोले ॾिसे त भेण रुॻो अंदरि पथर ऐं सिरूं पियूं हुजनि। अची भेण वाह जो कमु थियो ॿियो। माई वाजी करे वेही पियो, असुल ठगी करे वेही पियो। अबा सोनारो रहियो हुते, पेती में मिलिया हिनखे पथर। हाणे माई 100 रुपया खणी आई। ठग जी ज़ाल अची पुट खे ॾिनी। चई अबा हाणे हीअ वठि 100 रुपया, पर हाणे हिन में 50 तूं मूंखे ॾे, 50 तूं रख। आऊं 50 वरी पोयां हिते हुते जान गुज़र सफ़र हलायां, पैसो आहे कोन, बाक़ी 50 तूं खणी वञी ठगी करे आ। छोरो चवणु लॻो त मां वञा थो, ठगी अहिड़ी कंदसि जो बसि तूं वेठी पैसा ॻणिजी। चई हा। छोरो अबा निकितो। हाणे मां रही हुते। हाणे हलंदो हलंदो नेठि जी कंहिं अहिड़ी जॻह ते पुॻो, छा ॾिसे त उन खूह ते 4 मायूं पाणी पियूं भरनि। हाणे उहे हुजनि 4 चोरनि जूं ज़ालूं, चोर बि नामी ग्रामी हुजनि, उन जूं ज़ालूं हुजनि, पाणी पियूं भरनि। छोरो चवणु लॻो त भेण वाह जो कमु थी वियो। हिन वटि हिकिड़ो टुवाल हुजे, उहो 50 रुपया जेको हा सिक्का टुवाल जी कुंड में ॿधी, ऐं चवणु लॻो त हाणे इन मायुनि सां ठगी कंदसि। वाह जो चई हिननि खे सोन वग़ैरह पातो पियो आहे। हीउ आयो खूह ते, चवणु लॻो त अमां मूंखे पाणी पीआरियो। पोड़ियुनि खणी हिनखे पाणी पीआरियो। चई केरु? जीअं मुसाफ़िर आहियां। हिन आस्ते आस्ते छा करे टुवाल जी गंढ हिन खोले छॾी। जीअं रवानो थियो, सिक्का आहिनि वारा उहे पैसा उते किरी पिया। हीउ वञणु लॻो। हिन हरामी हसे करे ईअं कयो। मायूं चवणु लॻियूं त अड़े पैसा हिन जा किरी पिया। मायूं हिनखे सॾु करणु लॻियूं, चवणु लॻियूं त अबा हेॾां अच हेॾां। छोरो हरामी थोरो परियां वियो, ॾिठईं वरी। चवणु लॻो त भेण हाणे कमु थी वियो।
छोरो उतां अचे पियो खिलंदो अचे पियो, ज़र माठ करे वञे ज़र खिलंदो अचे। अबा अची हिननि जे पोइ माइन जॾहिं ॾिठो त हीउ छो पियो खिले पियो, वरी माठ करे वञे वरी खिले पियो। असांखे ॾिसियो, माइन चयोजी अबा ॾे ख़बर खिली छो थो? चई अमां खिलां इन जे करे पियो, अव्हांखे जेको सोन पातल आहे न। चई हाओ। चई अमां इहो कूड़ो आहे। चई इहो कीअं? चई अव्हांजे मुड़ुस ने अव्हांखे धोखो कयो आहे, सोन हीउ कूड़ो। चई सोन असुल त आहे मुंहिंजी अम्मा वटि। चई हा। चई हा। चई पोइ हीअं करे इहो सोन अवी मूंखे लाहे ॾियो। अवी हिते ई वियो खूह ते, घर मुंहिंजा परियां पासे में आहिनि। इहो सोन मूंखे लाहे ॾियो, खणी वञा मुंहिंजी अम्मा खे ॾेई जां, उतां सचो सोन चयाऊं खणी जा, अची अव्हांखे ॾियां। चई हा अबा, माइन खे अकुल वरतु ख़बर जाम आहे। माइन अबा सोन वग़ैरह लाहे अची हिनखे ॾिनी, हिन गंढड़ी ॿधी ऐं थियो शू मंतर। रनू हाणे आश्रम में वेठियूं हुजनि, छोरो इजो थो वरे। छोरो अबा वियो वञी माउ खे चई त अम्मा हीउ ॾिस ठगी करे आयो आहियां। माउ चवणु लॻी त वल वाजो कमु कई, ॿियो तारे अबे खां बि तूं मथे आहीं। छोरो अबा हाणे हुते वेही रहियो। छोरे खे बि ख़बर हुई त को हीअ 4 चोरनि उन्हनि जूं ज़ालूं, इहे 4 चोर हरामी ईंदासीं मूंखां बदिलो वठणु। छोरो वेही रहियो। अबा मायूं वेही बेज़ार थी वञी खूह ते चवणु लॻी त भैया वाजो कमु थियो, हीउ बहंदो को ठग हरामी हो जेको सोन फुरे। मायूं अबा दिला खणी ॾाढो खूह तां सिधो आयूं घर। हाणे जॾहिं हिननि जा मुड़ुस जॾहिं वरिया अची वापसी ॾिसंद अबा रननि खे न नक में फुलड़ी, न कन में वाली, न गले में हार, न ई को सोन जूं चूड़ियूं। अबा का शइ न हुजनि। चोर हरामी उन्हनि बि को माण्हुनि खे हितां हुतां फुरे करे ॾाढा माइन खे ॾिनो थो, माइन इहे पता। अबा हाणे चोर चवणु लॻा त रनू सफ़ा ईअं ख़ाली थी वियूं, ख़ैरु आहे असीं त अञा जहिड़ा आहियूं, हीअ सभु शयूं हुननि लाहे छॾियूं, हुन लाइ छा आहे जहिड़ो असीं मरी विया हुजूं। पुछा करणु लॻा त रनू ॾे ख़बर अव्हांखे ही न कन में वाली, न इहो गले में हार, न नक में फुलड़ी, न चूड़ियूं, हथ बूटा। ख़ैरु आहे असीं त अञा जहिड़ा आहियूं। चई बसि इहा ॻाल्हि अची खणी ॻाल्हि कर। वाह माइन चयो त वाह अहिड़े पार पतन जो छोरो आयो, असां सां ठगी करे अची हीउ सोन कूड़ो, हीउ सोन मूंखे लाहे ॾियो, मुंहिंजी माउ खां सचो सोन खणी थो अचां। चोरनि खे बि ख़बर पइजी त को लॻे थो त इहो भाया थो फिराणो आहे, हिननि पार पता ॾिना, अची इन सां पलांत कंदासीं। चई इहो ठग जो छोरो हूंदो। अबा हाणे हुतां 4 ई चोर सुबुह जो सवेरे निकिता। ही बि हरामी छोरो जेको आहे सो इन सोचियो त हाणे ईंदा लाज़मी। हिन अबा छा कयो, हिकिड़ो गज़ कमान ठाही काठी वारो, 2 टे तीर काठियुनि वारा ठाहे रखी उते, ऐं तितर वियो हिकिड़ा 12 हले किथां झले करे हेॾां होॾां झंग मझां मारे। उन्हनि खे हिकिड़ी गुंदी हुई मिटी वारी, घर पहले हुन में 12 तितर अंदरि हणी ऐं गज़ कमान रखी हुते ॿाहिरि वेही रहियो। ही 4 ई चोर आया, पंहिंजी ज़ालनि जो सोन वग़ैरह छोरे या खण सिधो अची हुते पुॻा। अड़े चई ॾे ख़बर तूं असांजी माइन वारो सोन वग़ैरह खणी आयो आहीं, निभागा वॾो ठग ठिड़ हरामी आहीं छो? हीउ चवणु लॻो त मामा ग़लती मूंखां थी वई। चई ग़लती थी वई, सोन असांजी माइन जा त ख़बर असीं नामी ग्रामी चोर आहियूं ऐं तोखे छॾींदासीं। चई हा हा सबर करियो। चई अव्हांखे सोन अव्हांजो मिले थो, वेहो मानी वग़ैरह खायो, उनखां पोइ अव्हांजो सोन खणी वञो। अबा हाणे हीउ बि चवणु लॻा त हाणे छोरो मञे पियो, सोन ॾींदो। अबा हू बि वेही रहिया हिते। चई हाणे अव्हांखे तितर जो बोड़ चई अॼु खाराईंदुमि। चई तितर जो? चई हा। छोरो चवणु लॻो हिननि खे तितर जो बोड़ कान। चई हलो गज़ कमान मूं वटि हीअ आहे, अवी तितरनि खे झंग में हकलियो, जीअं मथे उॾनि त आऊं उन्हनि जो शिकार कंदसि, पोइ अव्हांखे उहो कोई करे बोड़ मानी उन्हनि जी आऊं खाराईंदुसि। अबा हलो। अबा हीअ बि निकिता। हाणे चोर जेको आहे सो झंग में हकलूं होड़ियूं कंदा वतन त तितर पिया निकिरनि, हीउ पियो हाणे तीर। हाणे उहो काठी वारो तीर कमान हाणे कहिड़ो माना जेको वञी लॻे, हईं अबा सो वञी अधु ते वञे वरी किरियो पवे। चई शू? चई अबा वियो इहो तितर गुंदी में। अबा ईअं हिकिड़ो ॿियो टियों, हीउ जेको तीर हणे अची वियो इहो तितर गुंदी में, तितर खे त लॻे ई न। अबा 12 तितर हिननि उॾारिया ऐं हिन जेको इहे तीर काठियूं इहे हईं। तो अबा ही 4 ई आया, चवणु लॻा त ॻाल्हि ॿुध, तूं जेॾी केॾी महिल इहो तीर हणींदो तितर खे लॻे ई कोन थो, ऐं तूं चईंदो त शू तितर माना वियो गुंदी में। चई बाबा ही करामती गज़ कमान आहे। चई घणा तितर मां उॾारिया? चई असां 12। चई 12 त पोइ हलो। अबा हिननि खे वठी आयो, गुंदी माना जेका हुई हिननि वटि गुंदी छोरे वटि हुई, त खोली छा ॾिसे हुन में तितर पिया हुजनि। तितर अबा गुंदी में कढिया त पूरा 12 तितर। त हिते ठग हरामी हिन खे चवणु लॻो छोरो, जी ॾे ख़बर। चई 12 मां उॾारिया तितर? चई हाओ। चई हीअ घणा? चई हीअ 12। चई ॾिठई न? चई हीअ गज़ कमान, चई वॾो जादुई गज़ कमान अथई, हीअ चई मुंहिंजे पीउ जी निशानी आहे, हीअ कमु ईअं कंदो आहे। चई हाणे सबर करियो, हाणे अवी वेहो ऐं हीअ तितर खणी वञा, अव्हां लाइ गोश्त वग़ैरह ठाराए जाए, हिन जो मानी खाइबो वञो। छोरो अवा वियो घर। हाणे ही 4 ई चोर पाण में सलाह करणु लॻा, भणिया वाह जो कमु आहे, इन छोरे वटि गज़ कमान अहिड़ो आहे, सो कमु जहिड़ो आहे, हाणे इन गज़ कमान हिन खां पाण वठूं, इहो गज़ कमान वठूं पाण हिन खां। 4 ई पाण में सलाह करणु लॻा। छोरो बि आयो, मानी वग़ैरह खणी आयो, मानी वग़ैरह हिननि खाधी। 4 ई चोर चवणु लॻा त उन ठग छोरे खे यार ॻाल्हि ॿुध,
इहो गज़ कमाण जे असांखे ॾींहुं केॾो न भलो आहे। चई अबा गज़ कमाण इहो आउं कोन ॾींदुसि। चई छो? चई हीअ मुंहिंजे बाबे जी निशानी आहे, वॾो क़ीमती आहे, हीअ माना ईअं कमु कंदो आहे, अवां बि ॾिठो आहे। चई हा यार ॾिठो आहे, पर हाणे हीअं कर असीं बि तोखे हिकिड़ी ऑफर ॾियूं था। चई कहिड़ी? चई सोन जेको असां हेॾे रननि खां खणी आयो आहियूं। चई हाओ, चई इहो आयो अव्हांखे, माना तोखे आयो, ऐं 100 रुपया तोखे ॿियो बि ॾियूं था। इहो गज़ कमाण असांखे ॾे। छोरे ॾिठो त हाणे कमु ॿियो थिए त चलो सही आहे, सोन उहे मिले पियो, 100 रुपया बि मिले पियो। हिन अवा जेको आहे उहो ॾेई छॾियो। चई अवा हाणे बि चओ पिया त भला खणी वञो। 100 रुपया अवा हिन ॾिनूं, हीअ गज़ कमाण खणी ऐं निकिता। छोरे हिन सां ठगी करे हेॾी हीअ अचनि पियासीं। हाणे वाट ते हिननि सोचियो त हाणे ॻाल्हि ॿुधो, हाणे उहे हलूं पिया, ही झर झंग आहे त आऊं तीतर हकंदा वञो। हिकिड़ो चवणु लॻो त आऊं तीर हलाईंदो आहियां, घर जी पुॼंदासीं गुंदियूं जी पाण वटि पियूं आहिनि, उहो तितर सां भरिजी वेंदियूं। चई वाह जो कमु आहे। चई हल अबा हाणे 2-3 ॼणा जेके चोर 2-3 ॼणा हुआसीं, तितरनि खे माना हकलींदा वञे, तितर उॾंदा वञनि। हीअ अथई काठियुनि वारा गज़ कमाण, उहो तीर हणंदो वञे, हणंदे सिधो अची घर पुॻा। रननि जॾहिं हिननि खां पुछियो त अव्हां देरि करे छॾी? चई बसि देरि थी वेली। चई पोइ हाणे अचो तव्हांखे मानी वग़ैरह? चई मानी वग़ैरह पोइ पहिरीं। चई इहे तितर जेके असां झलिया आहिनि उहो ॾिसूं था हिन गुंदी में। गुंदियूं खोलियो। चई गुंदियूं खोलियो? चई गुंदियूं खोलियो त सही। अब हाणे सुञे घर में गुंदियुनि में हुजे अन्न, सो हिन वटि अन्न वग़ैरह त का शइ कोन हो। उन गुंदियुनि में को खखर वेही रहिया हुआ। हीअ अवा आया। चई गुंदियुनि खे छा खणी खोलियुनि, रुॻो अंदरां खखर पिया निकिरनि। तितर जेको पहिरीं न लभे। चई भेण वाह जो कमु थी वियो रननि जो। चई किथे आहिनि तितर जी हिन में? चई बसि इहा ॻाल्हि न पुछ, अव्हां जो तुम्हें सोन फुटिजियो, पर असां सां बि ठगी थी वेली। अबा ॿियो मिड़ी ख़ैर ठक सलामत हुजे अंदरि का शइ न। चवणु लॻा त भेण वाह जो कमु थी वियो। हुॾां हुन सोचियो, ठग छोरे सोचियो त हाणे इन्हनि वारो कमु हुए थियो कोन, इहे निभागा वरी आया बीठा आहिनि। हाणे का न का प्लानिंग करे छॾियां। चोर चवणु लॻा त सुबुह जो वरी वेंदासीं, हिन छोरे खे छॾींदासीं कोन, वाह जी ठगी भया कई असां सां। अबा छोकिरे छा कयो, हिकिड़ी गॾह हथ कई, गॾा खे ॾाढा सिका बिका पैसा खाराए, ॾाढो गाह बाह खाराए ॾाढा, ऐं पाणी वग़ैरह पियारे हेॾां होॾां गॾा खे हिन तयारु करे छॾियो। सॼी राति जो सिका बिका हिन खाराए हेॾा, गॾा खे ॿाहिरि ॿधी छॾी। हीअ अबा चारई चोर सुबुह जो निकिता ठक सलामत हिन वटि। अची वाह रे वाह, वाह जो कमु असां सां कई। ॿियो असां सां ठगी असांजी माइन सां करे, पर असां सां बि कई। अहिड़ो गज़ कमाण काठी न वञे जंहिंमें तितर जी पहर ई कोन। चई बाबा हो कमु जहिड़ो, पर अव्हां खां न हलियो। चई न हलियो न। चई असांखे असांजो 100 रुपया ॾे ऐं सोन ॾे, न त हाणे तोखे मारींदासीं। हीअ चवणु लॻो त बाबा सबर, 100 रुपया बि अव्हांखे मिले थो, अव्हांखे सोन बि मिले थो, पर अवी वेहो साह खणो, मानी वग़ैरह खाई ऐं पोइ इहे शयूं खणी हलिया वञो। हाणे गॾा पासे में ॿधो पियो हुजे, हीअ अचे गॾा ते पियो हथु लाहे। चई गॾा खे हथु छो पियो लाहे? चारई चोरनि खे चवणु लॻा। अची गॾा खे हथु इन जे करे लाहियां पियो, जो हाणे घणी में पैसा ॾींदी त अव्हांजे लाइ सामान वग़ैरह सीधो वठी अचां, त पोइ अव्हांखे मानी वग़ैरह खारायां। अची गॾा की पैसा? चई ॾिस अवा थोरी देरि खां पोइ गॾा खे जेको हिन एतिरा सिका कराए, वाह जो गाह अची खाराई। गॾा हवा लिड लाथा, हुन मुंहिंजा सोन जा हिन में माना सिका ऐं पैसनि वारा अची लथा, माना निकिता। चोरनि जॾहिं माना वाह जो कमु आहे। ॿियो गॾा ई सिका बि लाहे। अबा हिननि जेको सिका बिका छोरे आरामी खई थो, छोरे जी प्लानिंग हुई। खणी करे ऐं चई अबा हाणे वेहो सामान वठी अचां। वियो वञी सामान वठी सिधो घर ॾेई आयो। सामान वरितई या कोन वरितई, पर मिड़ी कुंडा आड़ में ठका कराई। हिनखे हो बेवकूफ़ बणायो चोरनि खे। चोर चवणु लॻा त भेण वाह जो गॾा आहे, रोज़ पैसा थो ॾे। छोरे जी ॻाल्हि आहे त हाणे गॾा वठूं हिन खां। छोरो आयो, हीअ चवणु लॻा त यार ॻाल्हि ॿुध, मानी वग़ैरह खे छॾ। चई छो? चई मानी त खायो वञो न, अव्हांजो सोन ऐं अव्हांजो 100 रुपया। अची न, हीअ असांखे गॾा ॾे। चई गॾा कोन, हीअ रोज़ पैसा लाहे थो, गॾा वांगे थोरी। चई गॾा असांखे यार ॾे। चई मुंहिंजे बाबे जी निशानी। चई बाबे जी निशानी न आहे, पर हीअ गॾा अची असांखे ॾे, 100 रुपया यार तोखे असीं ॾियूं था। छोरो चवणु लॻो त हाणे जेकर 100 रुपया मिले थो चलो सही आहे। अबा चई चलो ठीकु आहे, हाणे जेकर अव्हां ज़िद करियो पिया त इहो 100 रुपया मूंखे ॾियो। 100 रुपया अबा हिन खे ॾिनूं। गॾा हिननि कायो। हाणे काए आया घर अची ॿधो, हिकिड़े चोर ॿधो। तो हाणे थोरी देरि खां पोइ लठ खणी अची हुते वेही रहियो। अची हाणे गॾा जो थो लाहे सिका, वेही मरी वियो, पर गॾा सिका लाहे न, लिड लाहे। चवणु लॻो त माना वाह जो कमु थी वियो। लठ जो लिपट माना लठ जो रिपट हुजे उन गॾा ते, पर ॿियो मिड़ी ख़ैरु। अबा हाणे 3 चोर हू पिया। अची ॾे ख़बर। अची ख़ैरु छा? अची हीअ गॾा अची रुॻो लिड पियो लाहे, पैसा त लाहे कोन थो। अबा हाणे वारे सां हिननि लठ खणी अची गॾा खे कुटणु लॻा। अची पैसा लाह, सिका लाह। गॾा हाणे हुजे त हुन त हरामी कई ठगी। अबा हिननि कुटे गॾा खे कयो पूरो, गॾा खे हिननि मारे। अची माना वाह जो कमु थियो। अची हीअ वॾो निभागो आहे, वाह जी पटी हिन जी कई आहे असां सां। चई छॾींदासीं हिन खे कोन। सुबुह जो सवेरे अबा वरी बि 4 चोर निकिता, सिधो अची ठक सलामत। चई असां सां भेण ठगी कर। चई मामा जी मामा खे हण गोली, असां सां वाह जो तो कमु कयो, तोखे असीं छॾींदासीं कोन। हणी अबा हिन खे ॿोरी मजाई ॿधी ऐं जेको हिन खे खणी निकिता।
ची तोखे हली ॿोलींदासीं छॾींदासीं कोन तूं ठग हरामी असां सां 2-3 ठगियूं कयूं असीं नामी गिरामी चोर धंधोदारी असां खां विसरी हलियो तुंहिंजे पोयां थी लॻाव तूं रुॻो असां सां ठगियूं कंदो हुअसीं असीं वञी बुख मरूं हाणे ॿोरी खे हिन खे खणी ऐं निकिता जीअं हाणे हिन खे वञी किथे ॿोड़ींदासीं। हाणे साईं चोर हिन खे ॿोरी में वारे वारे सां खणंदा पिया अचनि सो अॻियां हिननि सोचियो चोरनि सलाह कई ची हीअ आहे हरामी वॾो ठग हाणे मारे हिन खे उहे छॾींदासीं पाणी में ॿोड़ींदासीं पर हिन वारी हिकिड़ी ठगी बि ॾिसो वञो ठगी कीअं कंदो आहे। अॻियां हिकिड़ो वीचारो कुराड़ो वियो पिए गॾा खे कायो पोयां साईं छेलो ॿधो पियो हुजे उहो छेलो बि वञा पोयां अचे पियो गॾा बि अॻियां कायो वञे कुराड़ो ची हाणे इन खां का ठगी वग़ैरह कराईंदा हिन छोरे जो माना उन ॿोरी जो बूथ वग़ैरह खोलियूं ची ॾे ख़बर असांखे तुंहिंजी ठगी ॾिसणी आहे ठगी हिकिड़ी का करे ॾिसूं तूं आई वॾो हरामी ठग ची कहिड़ी ठगी करे ची हीउ काको कुराड़ो वञे पियो ची हाओ ची पोयां छेलो ॿधियो ची हाओ ची छेलो असांखे खोले ॾेखार ची जो कमु ठाहियां ची पासे में लिकी वियो हीउ छोरो हरामी छा कयो आयो आस्ते आस्ते करे छिपंदे छिपंदे काके खे ख़बर ई कोन पई छेलो जेको आहे सो खोली छेले जी जॻह मटरी बदली सा टिण टिण कंदी सा खणी अची उन गॾा जी पुछ में हिन ॿधी छेलो काए अची हिन खे हाणे झलो छेले खे ची माना वाजो हरामी ॿियो ची का ॻाल्हि कोन्हे हीउ छेलो कहिड़ी वॾी ॻाल्हि हुई इहो त छेलो हिन जे पोएं पासां ची ऐं अॻे पासां वेंदुसि हिन खां गॾा फुरे ईंदुसि ची गॾा फुरे ईंदुसि ची हा ची ॾिसो अमी हीअ हवा हरामी वियो हुतां फिरी आयो अॻे पासां अचे पियो हाणे हिन ते खिले पियो ॾाढो खिलियो कुराड़ो चवणु लॻो त भणिया निभागा मूं ते खिली पियो छो कहिड़ी ॻाल्हि आहे जेको तूं मूं ते खिली पियो ची खिलाइण जे करे तूं सफ़ा को अंधो आहे ची अंधो हूंदो पिणे या माणे ऐं कहिड़ो अंधो आहियां ऐं वञा पियो पंहिंजो रस्तो वठियो ची काका अंधो आहे जी पोयां ॾिसे त पोयां ॾिसे त भाउ मटरी जेको आहे गॾा जी पुछ में ॿधी पई छेलो हिन वारो हुजे न कुराड़ो चवणु लॻो त हा यार आहियां वाक़ई अंधो ची ॾिठई न ची यार मारो छेलो हले केॾांहुं ची तारो छेलो ख़बर कोन्हे केॾांहुं हलियो ची पोइ यार वारो कर छेलो मुंहिंजो क़ीमती आहे गॾा मारी खे झल ऐं वञा छेले खे ॻोल्हे अचां पोयां ची हा भले वञे ची ॻाल्हि ॿुध छेलो ॻोल्हण वञी थो पर देरि न कजे ची छो ची हीअ ज़मीन आहे धुबण गॾा खे ऐं केसो झल न ज़मीन में माना हीअ माल वग़ैरह जेको बि आहे न गॾा माना गॾा हुजे ढगी हुजे ढोर हुजे ॿकरी छेलो हीअ अंदरि अंदरि खायो वञे ची हा ची पोइ आउं इजो थो वरां गॾा खे यार 2 मिंट झल हीअ बा पोयां वियो छेले खे ॻोल्हण हू छेले खे 4 चोर कंहिं कुंड पासे में झलियो लिकियो हरामी वेठा हुजनि ॾिसनि पिया मज़ो हिन वारो हिन हरामी छा कयो गॾा जा 2 कन वढिया पुछ वढियो गॾा ॾे आयो हुननि खे ची ॾिठो ठगी मुंहिंजी चई बा वाजो कमु आहे ची अॻियां जी ॾिसो हाणे इहा आयो अची उन ज़मीन में 2 कन खोड़े छॾी ऐं पुछ खोड़े छॾी गॾा जे हिसाब सां अहिड़ो माना ठाहे करे अची घोड़ा घोड़ा करणु लॻो त काका कुराड़ा वर गॾा वियो काका कुराड़ा वर गॾा वियो काको जॾहिं हिन जी अकल ॿुधी डोड़ अची छा थियो ची गॾा ई वियो ची अड़े वाजो कमु थियो ची हाणे झल पुछ मजा छिकेनि गॾा खे ॿाहिरि कढूं काके कुराड़े बा जीअं पुछ मजा झले जीअं सट ॾिनी त पुछ पटिजी वियो पुछ अॻ में हुन माना खोड़े ॾियो अड़े हीअ त छा थियो ची छा थियो छा हीअ जीअं अंदरि वियो ची वाजो कमु थियो जी भणिया छेलो बि मारो वियो गॾा बि मारे वई ची हाणे वई त वई काको कुराड़ो माठ करे मथे ते हथु ॾेई वेही रहियो हीअ हरामी त आयो चोरनि खे चवणु लॻो त कीअं ॾिठी मुंहिंजी ठगी ची आई वॾो ठग हरामी वाक़ई ठगनि जो बि ठग आहीं ची कीअं हाणे मञोसीं ची हाणे पोइ छॾियो इहो काके जी ॾियो काके आवा हिननि गॾा बि वापसी ॾिनूं कन वढियल पुछ वढियल छेलो बि ॾिनूं ची काका कुराड़ा असां त मिड़ी तोसां कई पे ठगी ची धूड़ वञे मुंहं में वाजी ठगी कई मोरा टपड़ ते विया ची टपड़नि खे छॾा हाणे जी तूं बसि निकिरण वारी कर अबा चोरनि हिन खे ॾिनूं हू त काको ईअं ई कुराड़ो वञी घस वठी हलियो वियो हिननि छा कयो छोरे खे झले वरी हयूं ॿोरी में हणी बूथ ॿधी वरी वारे वारे सां खणियो पिया अचनि जी ॿोड़ींदासीं हिन खे दरिया जे किनारे ते कोन छॾींदासीं हिन खे ठग हरामी वाजी ठगी थो करे अब हाणे हिन खे खणियो पिया अचनि अॻियां हिन 4 चोरनि ॾिठो त वॾो शामानू लॻो पियो शादी कंहिं अमरा जी हुजे ची हाणे हलूं था बेदावत भत खायो वञूं हितां ची पोइ हिन छोरे खे पासे में रखूं था छोरे खे अब हाणे आबादी वारो इलाइक़ो हुजे किथे पासे में ॻूणियूं त बूथ ॿधो पियो रखी हुते ऐं हीअ यार भत खाइण जी पोइ भत खाई ऐं पोइ हिन खे खणूं था हुननि खे बुख तमामु जाम लॻी हू या भत खाइण हीअ साईं कटे में पासे में साईं को मेहार मेहूं पियो चारे मेहन में मटरी वग़ैरह ॿधी पई टिण जो आवाज़ु पासे मंझि हिन हरामी सोचियो त भला आहे को मेहार को धनार या ॿकरियूं या मेहूं घिंटी मटरी टण आवाज़ु पियो थिए चई हाणे कुझु न कुझु करियां न त मरी न सॼो हीअ साईं सां ॻाल्हाइण लॻो ॾे शादी आऊं नथो करणु चाहियां मूं मुंहिंजा जान छॾियो मुंहिंजी जान छॾियो शादी नथो करणु चाहियां तकिड़े ॻाल्हाइण लॻो मेहार को पासे में उन को आवाज़ु ॿुधो चवणु लॻो त आवाज़ु हिन पासां अचे पियो वञी ॾिसां छा हीअ हवा आयो कटे में ॾिसे त कटो भतके पियो चई हले छा हीअ वरी ॻाल्हाइण लॻो चई शादी यार आऊं नथो करणु चाहियां हिन खणी कटे जो बूथ खोलियो त हीअ हमरा निकितो चई छा आहे चई यार आहे कुझु कोन जी पासे में शामानू ॾिसी पियो चई हाओ चई यार मुंहिंजी ज़ोर ज़बरदस्ती शादी करणु चाहिनि था मूंखे घोटु बणाइणु चाहिनि था शादी करण जो मूंखे शौक़ु को आहे ई कोन
ऐं तंहिंजे करे जेको हिन मूंखे कटे में हणी ॿधी त रखियो त शादी ज़ोर ज़बरदस्ती मुंहिंजी था कराइनि। चई यार पोइ यार हाणे आउं शादी नथो करणु चाहियां। चई पोइ तूं शादी कंदे? मेयार चवणु लॻो त वाजो कमु आहे बणिया, पोइ आउं खणी घोटु थी पियो। चई हा शादी आउं कंदुसि। चई पोइ हलिया हिन ॿोरी में। अब हाणे हिन ॿोरी में जेको आहे हिन मेयार खे हयूं। मेयार चवणु लॻो त यार पोइ मेयूं मुंहिंजूं। चई मेयूं तुंहिंजूं आउं चारियां थो, तोखे अंदरि खणी ईंदा, शादी बादी तुंहिंजी थींदी, पोइ अचिजां मेयूं पंहिंजूं काहे वञा, आउं मेयूं तुंहिंजूं ऐसो थो चारियां थो, मुंहिंजी यार शादी वञा जान छॾा। अची हा हिन अबा कटे में जेको हो हिनखे हाणी ॿूत ॿूत ॿधी ऐं हीअ हरामी छा कयो, मेयूं काईंदे हो ठक ॾिनी पंहिंजे घर। माउ खे चवणु लॻो त मां मेयूं काए आयो आहियां। सॼी उमिरि मरी यादि लस्सी माण्हुनि खां पिनी पिनी, हाणे ॾिस मेयूं काए आयो आहियां। मेयूं जेको आहे खीर वग़ैरह ॾींदियूं, वाह जो कमु थी वियो। मां चवणु लॻी त बाबा वाह जो कमु करे आया ॿियो, भाॼियूं मेयूं काए। अची हा मां छोरो रहियो हुते मेयार। अबा हाणे कटे ॿूत ॿधो पियो हुजे, हीअ हरामी हुतां भत वग़ैरह खाई सिधो आया, अची वेझो पुॻा। हिन बि खणी आवाज़ ॿुधो मेयार कटे में अंदरि हुजे। तो मेयार चवणु लॻो त मुंहिंजी शादी करायो, मुंहिंजी शादी करायो। चई शादी तुंहिंजी करायूं था बी। हुननि खे ख़बर न हुजे। अबा कटे थो खणंदे हिनखे आया दरिया जे किनारे, ॾिनूं अबा पाणी में ठेलो, पाणी में उछरे ॾियूं। मेयार थियो पूरो। हिननि खे बि ख़बर कोन्हे त को मेयार हिन में। चोर चवणु लॻा त ठगी वारो जेको हमराह सो थियो ख़तमु, निकिती टोड़ी जान छुटी। हीअ अब हाणे उतां ई चारे चोर हलिया आया, मेयार खे पूरो करे ठग हरामी मेयूं चारियूं ऐं सुकून सां खीर पियो वेठो हुजे। हाणे हुन सोचियो जी यार हाणे हिन इलाइक़े में ठगी वग़ैरह जाम कई आहे, चोरनि मज़ा बि जान छॾायमि, हाणे कंहिं वञी ॿिए इलाइक़े में कजे। अब हाणे हीअ हरामी उतां निकितो, कंहिं ॿिए इलाइक़े में आयो, छा ॾिसे हिकिड़ो माना शादी वारो प्रोग्राम हले पियो। वाह जो कमु थी वियो वञा। हाणे हिनखे मुछ वग़ैरह त का हुई कोन, लसो लसड़ाट सफ़ा ईअं, छोरो छांब सफ़ा ईअं ई आयो सिधो हिकिड़ी कुराड़ी जे घर। माइनि जो को डांस रुक्स वग़ैरह इहे माना रक्स वग़ैरह हलियो पिए, वॾा नाच ठुमका लॻाए पिया। अची वाह जो कमु थी वियो। इन माइनि खां सोन वग़ैरह फुरिया। कुराड़ी वटि आयो, कुराड़ी चवणु लॻो त मां ॻाल्हि ॿुध, ऐं ग़रीब कपिड़ा मोड़ जीअं आहिनि कोन। चई हा अबा। अची पियो को कपिड़ा हुजनि त ॾे। चई अमा हाणे कपिड़ा पोड़ी चवणु लॻी त अबा कपिड़ा मोड़ आहिनि कोन, हाणे मर्द माण्हू मोड़ को आहे कोन, बाक़ी मुंहिंजी शादी वारो जोड़ो अथई, जे पाईंदे तोखे ॾियां। ई बि ठग हरामी सोचे वरिती का अहिड़ी ॻाल्हि। चई इहा कपिड़ा तुआरा ॾे। पोड़ी हवा खणी पंहिंजो लावण वारो जोड़ो ठका कराई हिनखे। हिन अबा पाए करे मेकअप ही हू ढिंगड़ा फिलाणा हणी, सिर्फ़ु सोन वग़ैरह का चूड़ी को हार को ही हू का फुलड़ी वग़ैरह का वाली पातल कोन्ही, बाक़ी ॿियो ॾाढो लसड़ाट अॻई हो। पोती वग़ैरह पाए ठका कई शादी में, जिथे माइनि रक्स ऐं डांस पे कयो। ही बि माठ करे अची हुते वेही रहियो। अची हाणे ॾिसूं था का न का ठगी। माइनि जॾहिं ॾिठो हिनखे अची माना ही माई का नई आई आहे, माठ करे ॾिसे बि डांस रक्स, हिनखे शौक़ु ॾाढो आहे। हिन खां पुछा त करियूं। मायूं आयूं हिनखे चवणु लॻियूं त ॾे ख़बर अधी नचे कोन थी आहे। चई नचां छा, नचणु हूंदो आहे। सोन जी वाली का चूड़ियूं को हार एयरिंग को हिॾा होॾा, उहो मूं वटि आहे का शइ कोन, ख़ाली ठुमका लॻाए छा कंदड़। माइनि सोचियो त माना हाणे हिनखे कुझु न कुझु ॾिजे, कंहिं वाली कंहिं एयरिंग कंहिं हार कंहिं चूड़ियूं कंहिं फुलड़ी को टिको को छा मिड़ी हिनखे ॾिनो। चई सभु पा, पोइ लॻा ठुमका। अबा हिन सभु जॻह माइनि उहे कढी हिन मां 7-8 रनूं हुयूं, सोन वग़ैरह लाहे करे हिनखे ॾिनो। हिन पाए करे हेॾा होॾा 2-टे ठुमका लॻाए ऐं नचणु लॻी। सो माइनि पुछा कई हिन खां, चई नालो तुंहिंजो छा आहे? चई नालो मुंहिंजो कितका। चई कितका नालो? चई हा कितका। चई वाह जो नालो आहे? चई कितका नालो आहे। हिन बाबा 2-टे ठुमका वग़ैरह लॻाए करे हेॾा होॾा, ख़बर ई कोन्हे मायूं साईं पंहिंजी झुमिरि में का हिते का हुते शादी जो माल हूंदो आहे त पोइ का कीअं हिन बि का रश बज ॾिसी रुॻो पतली गली वरिती रुॻो ठा कई। हीअ हरामी उतां निकिरी हलियो, सोन फॿाए हिननि जो। माइनि हाणे नची 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 ॾाढियूं थकियूं। चई हाणे ही अले किॾां वेही? चई असांजो सोन बोन खां वठूं, हाणे ॻोल्हियुनि पियूं। राति जा हाणे 11-12 अची थिया हुजनि, ॻोल्हियुनि पियूं। हाणे चई ही अलाए किॾां इहो ख़बर कोन्हे। हाणे राति जो शादियुनि में रुक्स वग़ैरह हलंदो ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो शादी थींदी हुई। हींअर 12 ॾींहं में बि ईअं थिए थो। थो हाणे राति जा जी 11-12 थिया। सो हीअ हरामी हुतां ठका ॾिनो, हीअ निकिरी हलियो। मायूं ॻोल्हियुनि पियूं हिते हुते। ही माई अलाए किॾां वेही? मायूं ॻोल्हियुनि पियूं हिते हुते। हाणे के मायूं वरी शादियुनि में ईंदियूं जेको राति रहंदियूं, नंढा ॿार सुम्हारींदियूं आहिनि पासे में, को रड़ बगर न करे को निंड पिया हुजनि सुम्हारीनि पियो। के मायूं वरी अहिड़ियूं बि ईंदियूं आहिनि, हाणे फिलाणे जी शादी आहे, सौट जी मासात जी, राति खणी रहूं हिते, पोइ ॿार बचा सुता। हीअ रनूं साईं 7-8 जेको सोन ॾिनो सो ॻोल्हियुनि पियूं। चए ओ कितका, ओ कितका। ही माइनि चइजी कहिड़ी कितका जी अव्हांखे लॻी? आस्ते खणी ॻाल्हायो, छोरा असांजा ॿार सुता पिया आहिनि, निंडूं थियूं फिटायूं, अव्हांखे कितका जी लॻी आहे? चई हमरा साईं हिननि जा वॾा मुड़ुस ई ॾाउन। अची कंहिंखे सॼो में कितका कितका केरु? चई फिलाणे नाले खां माई कितका हुई। चई सोन वग़ैरह असां हुनखे ॾिनोसीं, हाणे हू सोन वग़ैरह खणी आए, अलाए ॾिसिजे ई कोन थी अलाए किॾां हुई। हिननि सोचियो जी इहो को वॾो ठग हरामी हूंदो जेको अव्हां खां वाइझी करे वियो ॿियो। जी कितका नालो अव्हांखे ॿुधाए। जी कितका जी हाणे कितका थी मिले जी अव्हांखे, अव्हां जी वाह जो कमु कयो आहे।
वापार पता अहिड़ा हिसाब सां ही वठी आई, ही चारी हमरा बि निकिता जी। हाणे ॻोल्हियूं हिन खे राति जो टाइम, ही बि हरामी को निकितो हुतां खैरनि जो, जॾहिं अची सुबुह थियण वारो हुजे, सुबुह थियो, ही बि को परे 5 बजे ताईं अचे पियो। ही बि हमरा ताईं हाणे निकिता पोयां जी। हाणे इहे ॻोल्हण सोन तमामु जाम आहे, 7-8 माइन जो सोन बढ़िया वाजी करे हलियो। ही बि निकिता पेर खणंदा खणंदा अचनि। हाणे त 7-8 थी विया, ही बि हरामी वञे पियो। हाणे झंग वग़ैरह तमामु जाम हूंदो, रस्तो बि हुआ पर झंग भंग तमामु जाम हूंदो। अब हिकिड़ो वॾेरो को आयो पे शादी ते, काटन जा कपिड़ा हेॾा होॾा आया पे। हिन बि हरामी पंधु जाम कयो, सो चवणु लॻो त इन वॾेरे खां घोड़ो काहिजे, पंधु हली हली मरी वियो आहियां। चई हाणे कान का प्लानिंग करे, हिन झंग में गिदड़ तमामु जाम आहे, हिकिड़े गिदड़ खे झले वरितो। गिदड़ खे झले, गिदड़ खे कुझु सोन वग़ैरह पाराए गस ते लेटाए वेही रहियो, चढ़ी वियो मथां। वॾेरे जो परियां आयो पियो, घोड़ो खायो। वॾेरे ॾिठो, हिनखे चई अवा ॾे ख़बर, गिदड़ खे दसियो वेठो आहीं। चई गिदड़ खे यार इन जे करे दसियो वेठो आहियां, सोन हरामी ॾे कोन थो। चई कहिड़ो सोन? चई ॾिस सोन पातो पियो आहे। चई हाओ। चई यार सोन रोज़ ॾींदो आहे जाम, अॼु चई सोन ॾे कोन थो, मुंहिंजो हिन सां हमिलो थियो पियो आहे, सोन मूंखे ॾे जाम। चई हाणे लालच हिकिड़ी ख़राबु शइ, वॾेरे ॾिठो त माना वाजो गिदड़ आहे। चई हीअ त को सोन वग़ैरह ॾे थो। अब हाणे वॾेरे दिलि में लालच पैदा थी। वॾेरो चवणु लॻो इन ठग छोकिरी, यार ॻाल्हि ॿुध, जे अगरि इहो गिदड़ तूं मूंखे ॾीं त पोइ कमु भलो कोन थी वेंदो। चई गिदड़ तोखे ईअं कई न, हीअ सोन वग़ैरह रोज़ ॾींदो आहे, अॼु निभाए थोरो ॾिनो, तंहिंजे करे हिन खां दसियो वेठो आहियां। चई यार इहो हीअं कर, इहो गिदड़ मूंखे ॾे। चई गिदड़ ईअं कोन न, चई भला सौदो वापारु कंदो। चई कहिड़ो? चई घोड़ो तोखे आउं ॾियां थो, गिदड़ मूंखे ॾे। छोरे सोचियो चलो ठीकु है, गिदड़ तोखे आउं ॾियां थो, पर हीअ सोन वग़ैरह जेको हींअर गिदड़ खे आहे सो सभु आउं खणंदुसि। चई आयो तोखे। चई पोइ हाणे लह घोड़े तां। घोड़े तां लथो वॾेरो। चई हाणे हल हिन जे कननि मञा झले त चढ़ी वे। हिन सोन वग़ैरह सभु गिदड़ खे जेको पारायो सभु लाराए करे हेॾां होॾां ॻंढड़ी में ॿधी ऐं चढ़ियो घोड़े ते। वॾेरो साईं हाणे काटन जो कपिड़ो वॾो पटको साईं हाणे गिदड़ मथे चढ़ियो बीठो हुजे, कननि मञा झलियो, दसियो हुनखे त हिते ठग हरामी उहो छोरो चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, गिदड़ खे अॼु आहे मस्ती तमामु जाम, हथु न कढिजांइ। हीअ हरामी खे हले छा थी वियो, भॼी वेंदो, पर भॼी वियो त सम्झो तुंहिंजो सोन वियो। चई न न आउं हिन मञा थोरी हथु कढंदुसि। हीअ हवा हरामी घोड़ो काए ऐं ठका ॾिनो, हीअ भॼी हलियो। हीअ साईं गिदड़ खे हाणे साईं झलियो बीठो हुजे। गिदड़ हाणे साईं गिदड़ हुजे, काफ़ी टाइम खां झलील साईं, वॾा नुंहुं वॾा नेश हुजनि, बीह वॾेरे जा कपिड़ा वड़ा फाड़े हेॾा चक बक हणी रत कढी छॾी। वाह जो कमु न थियो। हीअ पोइ वॾेरो साईं गिदड़ ते चढ़ियो बीठो हुजे, हुन हरामी जेको घोड़ो काए निकिरी पियो। हाणे होॾां साईं रननि वारा मुड़ुस साईं हिन जा पेर खणंदा खणंदा अचनि पिया। अची हाणे हिन खे छॾींदासीं कोन। आया अची ॾिसनि त भञा वॾेरो छा पियो करे, गिदड़ मथे चढ़ियो वेठो आहे। आया जी वॾेरा ॾे ख़बर, गिदड़ मथे चढ़ियो वेठो आहे, ख़ैर आहे तोसां, कपिड़ा लीड़ूं लीड़ूं करे रत इहो। चई यार हिकिड़ो हमरा हेड़े पारे पते आयो, सो हुन मूंखे चयो हीअ गिदड़ सोन थो ॾे। चई हाणे घोड़ो मुंहिंजो कायो, गिदड़ जी मूंखे गिदड़ त सोन त ठहे पर माॻे खाई चट कयो आहे। ए चई इहो त वॾो ठग हरामी हो, असांजी रननि खां सोन वोन फुरियो, राति को आयो शादी में, तो असीं मुंहिंजा पेर खणी निकिता आहियूं, भला तोसां बि वाजी करे हो। चई यार वाजी करे जी। पोइ चई हथु कढ गिदड़ मञा। गिदड़ मञा हवा हथु कढिया, गिदड़ खे साह जी लॻी। गिदड़ मञा वञ जी जान छुटी, कहिड़े पागलनि जे शहर में अची पुॻंदे हिते ॻोठ में, गिदड़ हवा भॼी वियो। चई वॾेरा पोइ, चई वॾेरा पोइ छा? चई घोड़ो यार मारो काए। चई पोइ हाणे असीं वञूं था हिन जे पोयां, तूं हाली त पेर खणी अची, हाणे पेर घोड़े खणो था हलूं। अबा वॾेरो बि गॾु, 4 हमरा ॿिया बि गॾु। हाणे अचनि पिया पेर खणंदा खणंदा, ही ठग हरामी साईं अॻियां हिकिड़ी कुराड़ी पोड़ी वही पिए, गॾु नौजवान छोकिरी हुजे हिन वारी पोटी साईं, उहो वञनि पिया। पोटी थकी पई, पोड़ी ॾिठो त घोड़े ते हमरा वञे पियो। चवां त मुंहिंजी छोकिरी हिन पोटी खे खणे वञे, पर स्टाफ ते लाहे छॾे, आऊं पोइ परियां रिड़ी रिड़ी अची पुॼंदसि। हिन बाबा हुनखे सॾु कयो। चई अबा ॾे ख़बर किॾां? चई आऊं वञा पियो। चई वञी पियो त मुंहिंजी पोटी आहे वीचारी आहे, इन थकी पई हली हली, पंधु करे करे मरी आहियूं, हिनखे खणे वञी परियां स्टाफ ते लाहे छॾियां, आऊं पोइ परियां रिड़ंदी रिड़ंदी अची पुॼंदसि। चई अबा ठीकु आहे। अबा छोकिरी हुन ठग सां गॾु हिन चाढ़े छॾी। ठग हरामी स्टाफ ते ब्रेक ई कोन ॾिनो, घोड़े खे माना जेको आहे सो काईंदे आई थक कई वञे माउ वटि। माउ खे चवणु लॻे मां हीअ वटि सोन वग़ैरह, ऐं हीअ मुंहिंजी कुंवार अथई, थियण वारी ज़ाल। चई वाह जो कमु कयो अथई ॿियो। चई वठी आया जी, कुंवार बि गॾु वठी आया जी। हाओ। अबा हाणे छोकिरी बि उते रही, पोड़ी हवा टिड़की टिड़की अची स्टाफ ते पुॻी। स्टाफ ॼाणे ॻोल्हे बि हिनखे। चई अबा हेड़े पारे पते हमरा घोड़े वारो को छोकिरी मुंहिंजी खणी आयो को लाथई हिते न। चई अमा हले ख़बर असां कोन ॾिठो। अबा हाणे अची हुजूम गॾु थी वियो, पोड़ी जी घोड़ा घोड़ा पोटी मारी जी हले किॾां वई। हीअ बि पोयां अबा वॾेरो ऐं 4 माण्हू पेर खणी खणी अची स्टाफ ते पुॻा, त 4-5 माण्हू गॾु हुजनि, पोड़ी हुजे। चई हले छा थी वियो? अची पुछा करणु लॻा। चई अबा हेड़े हेड़े क़िस्म जो माण्हू घोड़े ते, ऐं छोकिरी मूं हुन सां विहारी, मुंहिंजो स्टाफ ते लाहे छॾियां, पर छोकिरी मारी वई। वॾेरो ऐं 4 हमरा चवणु लॻा त पोड़ी वञा तुआरो कमु बि थी वियो। चई इहो वरी कीअं? चई इहो ठग हरामी असांखे लुटींदो फुरींदो अचे पियो, तुआरी छोकिरी बि खणी वियो। जी पोइ हाणे असीं वञूं था हिन जा, ॾिसूं था हिन खे पेर वेर खणंदे, पुछाऊं गछाऊं कंदे आहे हरामी। चई पोइ आउं बि पोड़ी खे चयो अबा आउं बि हलां थी, मुंहिंजी पोटी जीअं वई आहे, पोटी खे वठी अचां। चई अबा हलो। हीअ पुछा गाछा कंदे कंदे ॾस पतो मिलियो त अबा फलाणे हंधि सुबुह खां वठी अची शाम थी वई, अची हिन वारे घर पुॻा।
10 पतो हिननि खे मिली वियो अवा ठग हरामी ठग छोकिरो अवा हिन ठका कयो हुते। ठग छोकिरो जो वार ॾिठो अची पुॼी विया भयंदो, हीउ बि खणी ॿाहिरि निकितो अची अड़े मामा मामा जी मामे जी ऐसी की तैसी, अवां जेको आहे तूं माना जेको वॾो हरामी ठग हरामी, हिननि जे रननि खां सोन मोन फुरिया ऐं पोड़ी जी पोटी खे खणी आए मुंहिंजो घोड़ो, महिरबानी करे ॾे न त कमु अहिड़ो कंदासीं इहो यादि कंदे। हीउ चवणु लॻो त बाबा हाणे परे खां पंधु करे आयो, हाणे राति थियण वारी आहे, वेहो आराम करियो, सुकून करियो, मानी वग़ैरह खायो, सुबुह जो सवेरे अवां वारी पोटी पोड़ी खे चवणु लॻो पोटी तुआरी बि हिते वेठी आहे, सही सलामत उनखे बि सुबुह जो वठो वञा। वॾेरे चई वॾेरा घोड़ो तुआरो आहे कायो अञा सुबुह जो सोलो सुकून आहे बीठो आहे, ऐं चई अबा अवां वारी माइन वारो सोन बि खणियो वञे। छोरो चवणु लॻो चई ठीकु आहे। हीअ अबा हाणे मानी वग़ैरह तयारु करे अची हिननि खराई हंधि बिस्तरा खणी आयो त हिते छोरो चवणु लॻो हिननि खे जी अबा ॻाल्हि ॿुध, हिन सभिनी खे चवणु लॻो जी ॻाल्हि ॿुधो, हीअ हंधि खणी आयो जी ऐं बादशाह जा, जी बादशाह जा असुल इहो आहे जी हंधि तव्हांखे ॾियां थो, पर मुंहिंजे हंधि ते कंहिं बि जे अगरि हंगियो वग़ैरह न हंधि मुंहिंजा ख़राबु थिया त उनखे आउं फांसी ते चाढ़ींदुसि। तो ॿिली अव्हांखे अर्ज़ु आहे महिरबानी आहे, हंधि तव्हांखे आउं बादशाह जा खणी आयो आहियां, हंधि तव्हांखे आउं ॾियां थो, पर महिरबानी करे हंधनि ते हंगिजो न। त हू चवणु लॻा वॾेरो ऐं पोड़ी ऐं सभु चारि हमरा चवणु लॻा जी बाबा असीं ॿार थोरी आहियूं जो राति जो हंधनि ते हंगदासीं। जी यार पोइ तव्हांखे ॿुधाइणु फ़र्ज़ु आहे मुंहिंजो, जी ॿुधाइणु फ़र्ज़ु आहे, असीं थोरी हंगदासीं। हीअ अबा हंधि वग़ैरह हिनखे विछाए करे हेॾां हीअ सुम्ही रहिया, राति जा जी 12-1 थिया, वाह जो कमु थियो। हीअ सुम्ही रहिया, हिन पोयां हरामी छा कयो, दाल जो ॾारो कराए, फिकी दाल ॾाढो ॾारो कराए, रब उनजी रधे हुन में फिकी हाइड बाइड हाणी सफ़ा माना टोरे वारो कमु करे छॾी, ठाहे तयारु करे हेॾां होॾां 2 किलो यकी ठाहे छॾी। 2 छोरा नड़ागड़ा हथु कई राति जे पेट में, छोरनि खे वठी अची हाणे अचो अबा देगड़ो दाल वारो खणी अची हाणे लप लप भरे इन सभिनी जी कांच, हू हमरा अघु निंड में सुता पिया हुजनि नंढड़े ॿारनि, अबा लप लप भरे अची हुननि जी कांचनि में हणंदो आयो, पोड़ी जी कांच में सवायो हणी छॾियो, 2 लपूं ठोके छॾियूं हिननि, हणी करे हेॾां होॾां अबा हीअ थिया रफू चकर। हीअ छोरो वियोलियो, नड़ा ॿार बि वियालिया, हिननि माना वाह जो कमु करियो। जॾहिं अची असुर वारो टाइम थियो, फजूर माना अज़ान वग़ैरह आयूं, हिननि मञा अबा उचे 2 टे जेको हमरा वास हिकिड़ो हुन मञा उथियो ॾिठे त माना कांच में माना वाह जो कमु थियो वियो। अची यार हीअ राति अलाए छा थी वियो, बादशाह वारो हंधि बहंदो ख़राबु थी वियो, ॿिए खे उतारी अची ॾे ख़बर जी यार मुहारो कमु ख़राबु जी, तुआरो अची मुहारो कमु बि ख़राबु थी वियो। अबा हाणे इहो 4 ई हमरा जेको रननि जा सोन जे वापसी करणु आया सो उन्हनि जूं कांचूं ख़राबु, जी यार वाह जो कमु थियो। अची हाणे भॼणु खपे, हाणे बादशाह सुबुह जो फांसी ते चाढ़ाए छॾींदो। अबा वॾेरे खे जी उथारियूं भला, वॾेरे खे उथारियूं जी वॾेरा असां वारो कमु थी वियो यार, असां हले कीअं ख़बर कोन्हे। वॾेरो खणी ॾिसे कांच में चइबो आहे मुहारो कमु बि थी वियो, कांच मां पियो वहे उहो ॾारो, यार हले कीअं थी वियो भेण, राति अहिड़ो को खाधो अहिड़े हिसाब सां खाधो कोन हुओसीं, पोइ भले कीअं थी वियो, हाणे ख़्वार था थियूं। चवणु लॻा त पोइ यार निकिरूं हाणे खाम खां बादशाह फांसी ते चाढ़ियो न, बादशाह जा हंधि पाण ख़राबु करे हेॾा आहिनि। त हीअ चवणु लॻा त हाणे पोड़ी खे उतारियूं, ॾिसूं था अगरि पोड़ी सही आहे त ठीकु आहे, सुबुह जो वारी पोटी खे वठी वञे, अगरि न त पोइ पोड़ी खे बि वठी हलूं, पोड़ी खे न उतारियूं। पोड़ी अबा हाणे छा खणी ॾिसे त अबा पोड़ी जो मॻ सवायो हुजे, पोड़ी चवणु लॻी त अबा कांच मुहारी बि ख़राबु थी, जी ख़राबु थिए त पोइ जी निकर त निकिरूं। त पोड़ी चवणु लॻी त हाणे पोटी ॼाणे इहो ॼाणे आऊं निकिरां थी। वॾी त चवणु लॻा घोड़ो आयो इनखे धोड़नी पाए खाम खां फांसी ते चढ़ी वेंदासीं, पोड़ी बि चवणु लॻी फांसी ते चढ़ी वेंदासीं। हू 4 चवणु लॻा त माइनि खे सोन ॿियो वठी ॾींदासीं, ज़िंदगी बची त ॿियो वठी ईंदासीं, खाम खां फांसी ते चढ़ी वेंदासीं। तो अबा हिननि बि ठका ॾिनो, हीअ अबा उतां निकिरी ऐं भॼी हलिया, हिन हरामी वाजी ठगी कई। ठग छोरो जॾहिं अची सुबुह थियो सो अबा हाणे उतां निकितो, अची ॾिसे घरां हंधि अबा ख़ाली हुजनि, हमरा लभनि ई न। अची वाह जो कमु थियो, मुहारे जी तरतीब कमु अची वई, भॼी आहे जी। हिन बाबा हंधि खणी वेड़े रखिया, तो हाणे हीअ चवणु लॻो पंहिंजी माउ खे त अम्मा हाणे वारो कर, तूं मूंखे ठग जी ज़ाल मुंहिंजी माउ आहे, हाणे को मुला खे तव्हां हथु करे आ त निकाह कराए इन छोकिरी सां करे हेॾां शादी। चई अबा ठीकु आहे। माई अबा वई हितां को मुला हथु करे आई, छोरे जी उन माई सां कराए छॾी शादी, निकाह अबा थी वियो। हाणे लुटे आयो सोन वग़ैरह तमामु जाम, हेॾा ठीकु ठाक मिल्कियत में मेंहियूं हिन वटि हुयूं, मेंहियूं चारींदो कंदो हेॾां होॾां, खीर बीर विकिणंदो, ठगी फोन करणु छॾे ॾिनी, अची धूड़ विझ ठगी खे किथे पादर न खायूं। हाणे शादी वारो थी वियो आहियां, हाणे जग जहिड़ो थी वियो आहियां, हाणे सुभाणे ॿार बचा थींदा। माउ खे चवणु लॻो त मां हाणे सोन मोन जाम फुरियो, हाणे इन मज़ा जान वग़ैरह। मां चवणु लॻी त अबा ठीकु आहे। अबा उहो ठग छोकिरो हरामी उन छोकिरी सां शादी करे आसी, ख़ुशी सां हुते सुठे नमूने सां रहणु लॻो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी आदि थींदासीं नई कहाणी सां गॾु, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।